नरेश जी अचो। नरेश जी नाजुक रिश्तो नाजुक रिश्तो। मंगणी माना छोकरे छोकरीअ जे नई ज़िंदगी जी कच्ची गंढ ऐं उहा कच्ची गंढ शादीअ जे पवित्र बंधन में ॿधिजी पक्की करण ई असांजो सचो धर्म आहे। निगाहुनि खे निगाहुनि सां ही मामलो मूंखे ॾुखियो थो लॻे। ही हींअर ई कोन था ठहनि पाण में, त पोइ भई पाण में अहिड़ा अची अटकिया आहिनि। नाजुक रिश्तो नाजुक रिश्तो नाजुक रिश्तो। आदरणीय मंच ऐं भारत भर मां आयल हिते महानुभाव, मां जेको सभु हिते मतिलबु ॻाल्हाए विया आहिनि कल्ह खां, मनवाणी साहिबु ॻाल्हायो, लीलाराम साहिबु ॻाल्हायो या सभिनी ॻाल्हायो, त सभिनी खां जेको असांजी पीड़ा आहे उहा त इहा फाइनेंस जी पीड़ा। ऐं हिन सिलसिले में ॻाल्हाइणु चाहींदुमि त जीअं त मां 5 फिल्मूं डायरेक्ट कयूं आहिनि ऐं 2 फिल्मूं प्रोड्यूस कयूं आहिनि। 5 फिल्मुनि मां 4 फिल्मुनि जी स्टोरी मां लिखी आहे ऐं 1 फिल्म जेकी प्यारे रंग हुन जा राइटर दादा लालवाणी साहिबु वेठा आहिनि हिते। मां इहो पुछणु चाहियां थो भई जेकॾहिं मां 4 फिल्मुनि जी स्टोरियूं अगरि मां किताब जे माध्यम सां लिखां ऐं उहो मां छपायां त मूंखे NCPSL शायदि वॾी मदद करे या माली मदद ॾियां, छो त मां ख़ुदि गज़ल जो किताबु मां छपाए चुको आहियां जंहिंमें गुजरात अकाडमीअ मूंखे 15,000 मतिलबु माली मदद कई। इन खां पोइ 150 कापियूं NCPSL ख़रीद कयूं। माना जेको मां 30,000 ख़र्चु कयो 30,000 में निकिरी आहे, पर उहो किताबु मूंखे नथो लॻे भई 10 खां 15 माण्हू पढ़ियो हूंदो जंहिंमें मुंहिंजो सॼो ख़र्चु निकिरी वियो। माना मूंखे या त ईअं करिणो पवंदो भई जेके मां पंहिंजे फिल्म लाइ स्टोरी लिखणु चाहियां थो उहे मां स्टोरी किताब में ठाराए करे ऐं माली मदद वठां ऐं पढ़नि सिर्फ़ु 10 माण्हू। पर सिंधी ॿोली विकास छा थियो इहो? छा तव्हां सिंधी ॿोली विकास चवंदव? सिंधी ॿोली विकास जेके मुंहिंजियूं 5 पिक्चरूं आहिनि जन जन ताईं पहुतियूं आहिनि ऐं 5 ई पिक्चरूं मुंहिंजियूं मां डायरेक्टर आहे हिनखे नथो चवां, पर पब्लिक रिव्यू आहे त एतिरियूं ज़ोरदार पिक्चरूं आहिनि, समाजिक पिक्चरूं आहिनि जेके जन जन ताईं पहुतियूं आहिनि ऐं मां उन्हनि में जेको बि ख़र्चु थियो आहे, चाहे उहो ख़र्चु मां कयो आहे एज ए प्रोड्यूसर, चाहे ॿियनि कयो आहे, ख़र्चु त पर कमाई त पहिरीं रही, ख़र्चु बि न निकितो आहे। त मुंहिंजो बस हिकिड़ो इहो सुवालु आहे भई जेकॾहिं असां हुनखे किताब माध्यम ताईं पूरो कयूं था, जेको कोई पढ़ कोन थो या जन जन ताईं नथो पहुचे, त हुनजा असांजा ख़र्च निकिरी अचनि था। ऐं जेको असां कार्य कयूं था भई ॿार खां ॿुढो हर कोई ॾिसे ऐं सिंधी ॿोलीअ जो विकास ऐं वाधारो थिए, त उन में आख़िर असांजूं अकाडमियूं या NCPSL अॻियां छो नथी अचे? हाणे जीअं सर चयो भई असांखे सांस्कृतिक आधार कुझु करणा पवंदा, अरे भई हीउ करिणो पवंदो, उहो करिणो पवंदो। मां असांजा गौतम सम्राट साहिबु हुआ वर्किंग में, माण्हुनि सां मुलाक़ात कई, मां हुते उहा ॻाल्हि रखी, उन्हनि बि इहा ॻाल्हि चई। निर्मल गोपलाणी साहिबु जेके मुंहिंजा भेणी आहिनि, मां उन्हनि उहा ॻाल्हि कई, उन्हनि बि उहा साॻी ॻाल्हि कई। त तव्हां सभु साॻियूं ॻाल्हियूं कयो था पिया भई असां वटि प्रोविजन कान्हे, ईअं कान्हे, उहो कान्हे, पर हाणे जेको सरल साहिबु ॻाल्हि कई भई तंहिं टाइम ते शायदि फिल्मुनि जो एतिरो विकास न थियो हुजे। हल त बजीलू खां पोइ 30 साल असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री सुम्ही पई हुई, दफ़न थी वई दफ़न। ऐं उनखे हाणे असांजे जेके बि प्रोड्यूसर आहिनि, डायरेक्टर आहिनि, चाहे पोइ उहे नाटक जे मध्यम भई अमुक नाटकनि जा जेके कलाकार डायरेक्टर उहो उभरिया आहिनि, उन्हनि फिल्मुनि में उहे आया आहिनि, या जीअं मां 5 फिल्मूं डायरेक्ट कयूं आहिनि। त आख़िर जेको हाणे पीरियड हलियो आहे ऐं सिंधी फिल्मुनि जो दिन ब दिन वञे थो माहौल ठहंदो ऐं पब्लिक पहुची रही आहे थिएटर ताईं टिकट ख़र्च करे, हुनजो मां ख़ुदि गवाह आहियां साम्हूं। कर्ज मूवी 2 वीक उल्हासनगर जी ॻाल्हि थो ॿुधायां, अहमदाबाद में त 6 वीक हली हुई, पर मां उल्हासनगर 2 वीक ॻाल्हि थो ॿुधायांव। डंगवाणी साहिबु वेठा आहिनि हिते, 2 वीक टिकट ते फिल्म हली हुई। इन खां पोइ वरदान 2 वीक उल्हासनगर में हली आहे ऐं जेकी 10 वीक अहमदाबाद में हली आहे ऑन विंडो बुकिंग। नाजुक रिश्तो जंहिंजो प्रोमो वठो 4 जनवरी ते ऑल ओवर इंडिया रिलीज़ थी आहे, उहा अहमदाबाद में 3 वीक कंटिन्यूसली ऑन बुकिंग। सतना जहिड़े शहर में हली आहे ऐं प्लस इंदौर जहिड़े शहर में हली आहे MP में। त मां मुंहिंजो चवणु उहो ई आहे भई जेका शइ असां पब्लिक ताईं पहुचाए सघूं था, पंहिंजी ॿोलीअ जो विकास करे सघूं था, त प्लीज़ तव्हां कुझु अहिड़ो प्रोविजन सेट कयो। ऐं जीअं अकाडमियूं हाणे असांजी दिल्ली अकाडमीअ 2 फिल्म फेस्टिवल रखिया, 2 में मतिलबु मुंहिंजूं फिल्मूं सिलेक्ट कयूं हुयूं। पहिरें साल में कर्ज, ॿिए साल में वरदान। हिन खां पोइ राजेंद्र प्रेमचंदानी मां सिलेक्ट कंदुमि
जेके असां एमपीअ जा जेके डायरेक्टर रही चुका आहिनि अकाडमीअ जा, घटि में घटि 7 खां 8 शहरनि में मतिलबु अकाडमी जी माली मदद सां फिल्मूं हलियूं आहिनि। त असां जेकॾहिं सॼो ख़र्चु नथो निकिरे पियो, कमाई त परे रही पर ख़र्चु नथो निकिरे, पर जेके टीपो टीपो सर्वर भरिजे त तॾहिं बि असां ख़र्चु निकिरी वञे त असां अॻियां वधि में सुठी क्वालिटी फिल्मूं ठाहे सघूं। हाणे डॉक्टर साहिब जी ॻाल्हि कई भई वीडियो कैमरा न हुई ख़ैर, पर सुठी कैमरा हुई, पर हाई लेवल जी न हुई। छो हाई लेवल जी कैमरा छा ते यूज़ कयूं? अॼु जेकॾहिं असां मीडियम क्वालिटी फिल्म ठाहियूं था पिया, जेकी सुठी पाण चवाए सघूं सिंधी फिल्म हिसाब सां, त 30 खां 35 लख ख़र्चु अचे थो ऐं हिते इनकम जा 10 लख ठिकाणा कान्हनि के, त असां करोड़ ख़र्चु कीअं कयूं? घर बार त कोई ॾियारी कंदो कोन्हे। त बसि मां उहो चवंदुमि त भई प्लीज़ सभिनी अकाडमियुनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि ऐं एनसीपी से रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां अहिड़ो कोई प्रोविजन सेट कयो। हाणे जीअं इनाम जी ॻाल्हि कयूं, अॼु किताब जेको बि लिखे थो पियो बराबरि उनखे किताब ॾिना वञनि, इनाम ॾिना वञनि था, पर जेके सुठियूं फिल्मूं ठाहिनि था या सुठा नाटक कनि था, सब्जेक्टिव फिल्मूं या सब्जेक्ट नाटक, त अहिड़ो प्रोविजन छो कान्हे अकाडमियुनि में या एनसीपी सेल में कि उन्हनि खे बि मतिलबु सुठे डायरेक्टर खे, सुठे राइटर खे, सुठे गीतकार खे इनाम ॾिनो वञे। त अहिड़ो कुझु मतिलबु मां कुझु सेटिंग कयो, व्यवस्था कयो, भई जीअं सिंधी फिल्मुनि खे ऐं सिंधी नाटकनि खे उनजो प्रमोशन थी सघे। जय झूलेलाल।